तैकड़ो फकीर साईं जन जे कदमन जे मथा पेरन जे निशान जे मथा पेर नथो रखे जेड़ी जाए ते साईं तो पेर रखे साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला नो पांजो पेर मुबारक तो रखे मुरीद वाली साइड में उन जे पासे में पेर तो रखे साईं जे पेर जे मथा पेर नथो रखे हजरत मोहम्मद राशिद रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला नो पाण फकीर के दिसी रहा हलंदे हलंदे जने सफर पूरो थियो पाण उन जाए ते पता गया जाए ते कचहरी में बैठा सब जमा थिया मेजबान भी महफिल आयो सजा फकीर उते गद पाण फरमायो अबा अज मो हिकड़ी अजीब गाल ॾिठी आहे अजीब मंजर ॾिठो आहे पर उन मंजर मुखे हैरान करे छॾियो मुरीदन जो सही केड़ो मंजर तमा दिठो पाण फरमायो अबा असा सा गदे फिलाणो फकीर जॾहिं असां रस्ते में अचूं पिया त ही फकीर मुंहिंजे पेर जे मथा पेर न पियो रखे ॾाढा जो सुभान अल्लाह पेर जे मथा पेर न पियो रखे मुखे दिसी करे ताज्जुब पैदा थियो हैरानगी पैदा थी इन फकीर के छा थियो पर मां हिन के दिसी करे हैरान ऐं परेशान थियस ऐं हाणे असां हिन फकीर खां पुछा था कयूं ओ फकीरड़ा दे त ख़बर जॾहिं तू मुंहिंजे पोयां पियो हले मुंहिंजे पेर जे मथा पेर छो न पियो रखे उन फकीर अर्ज़ कयो सोना मुंहिंजा मुर्शिद आयो अमां मुंहिंजा करीम आयो तव्हां मुंहिंजा मुरब्बी आयो असा आजा खादिम आयो नौकर आयो हुजूर आवाजे कदम जे निशान जे मथा जे करे मां पेर रखा त बेअदबी थी पवंदी छाती पवंदी मां ॾाढा जो छाती पवंदी बेअदबी थी पवंदी क़िबला इन जे लाइ आवाजे पेर जे निशान जे मथा मुंह निशान कोन रखियो पेर कोन रखियो पाण फरमाए ओ फकीर तू भी अजीब माण्हू आ मुंहिंजे पेर जे निशान जे मथा पेर त नथो रखे मुंहिंजे पेर जे निशान खे नथो लताड़ी पर मुंहिंजी ज़ुबान खे रोज़ानो लताड़ींदो मुझे पेर जे निशान के कौन तो लताड़ी उनके बेअदबी तो समझे पर मुझी जुबान तो रोजाना लताड़ी फकीर हैरान थियो सजी कचहरी हैरान पाण अर्ज कयो फकीर अर्ज़ सोना या तवा केड़ी गाल पे कयो क़िबला मां गुनाहगार बदकार ऐं बदार मां जो खादिम आया अवा मुझे महबूबन करीमन जी आल आयो असाजा मुर्शिद करीम आयो सोना मुके केड़ी जुर्रत आ जो आवाजे कदमन पे कदम न रखण वारो आवाजी ज़बान ते कीअं कदम रखंदो पाण फरमायो ओ फकीर अवा के रोज़ानो मुस्तफा जी शरीयत ॿुधाईंदा आहियूं अवा के रोज़ानो रसूलुल्लाह जो पैगाम ॾींदा आहियूं अवा के रसूलुल्लाह जे दीन जो ॾस ॾींदा आहियूं तव्हां अमल कोन कंदा आहियो तव्हां के रसूलुल्लाह जो दीन सेखारींदा आहियूं अमल कोन कंदा हो मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल न करण मुंहिंजी ज़ुबान खे लताड़ण जे बराबर आहे इन्हीं के चेबो अल्लाह जा वली चो सुभान अल्लाह हजरत पीर साईं रोज़े धनी रज़ी अल्लाह तआला एतिरो वॾो अल्लाह जो वली कामिल हो खुदा जो कसम जॾहिं वली जॾहिं आदमी आलिम बणजी वञे वरी आमिल बणजी वञे दुनियावी शहावत के छॾे दे दुनिया जी लज़्ज़तनि खां परे थी वञे दुनिया जे ताल्लुक़ खां पंहिंजे पाण खे पंहिंजे रब्बुल आलमीन ॾे रुजू करे दुनिया के छॾे दे पोइ अल्लाह ताला उन्हीं खे जी महबूबियत जे मकाम ते फाइल फरमाइंदो आहे भेज पधारा भेज मुझा अजीज पीर साईं रोज़े वारो रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण भी सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह जो दीन पढ़ाईंदे रहिया चो सुभान अल्लाह रसूलुल्लाह जी शरीयत जा आलिम हुया
चोटी दा आलिम होया ऐन जी दलील आ पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला नो गालिबन पीसे रोज़े धनी या सदन दे खानवादे मजा कोई बुजुर्ग आहे जे कुरान पाक जी तफसीर भी लिखी है। चो सुभान अल्लाह। अब आप कुरान पाक जी तफसीर आलिम लिखंदो या जाहिल लिखंदो? ॾाढा ॻाल्हायो आलिम लिखंदो ना। इनमां मालूम थियो त खुदा जो कसम जेके भी वली गुज़रिया को भी जाहिल न हुयो। हाणे तव्हां ऐं असां भी अखियूं पटियूं अखियूं खोलियूं जो को रसूलुल्लाह जी शरीयत जो आलिम हुजे, रसूलुल्लाह जी शरीयत जी ख़बर हुजे। असां वटि अहिड़ा बुजुर्ग आहिनि जेके चवंदा आहिनि त बाबा शरीयत अलॻि आहे, तरीक़त वरी अलॻि आहे। शरीयत अलग आ, तरीक़त अलग आ। ओ ना ना मुंहिंजा दा शरीयत नालो आहे मुस्तफा जे कौल जो, मुस्तफा जी तालीम जो, ऐं तरीक़त नालो आहे मुस्तफा जी सुन्नत जो। चो सुभान अल्लाह। अब मुस्तफा जो फरमान, मुस्तफा जी सुन्नत या का अलग शय कोने को, वो कौल मुस्तफा जो आ, ही सुन्नत मुस्तफा जी आ। मुंहिंजा अजीज जॾहिं शरीयत ऐं तरीक़त ॿई पाण में मिलंदा आहिनि त मुस्तफा जो दीन ठहंदो आहे। ऐं इन ते अमल करण वारो, शरीयत ऐं तरीक़त ते हलण वारो, वो अल्लाह ताला जो कामिल वली बणिजी वेंदो आहे। हाँ, तो अल्लाह ताला एड़ो मकाम अता फरमाइंदो आ जो हज़रत पीर सईद रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला पान कचहरी में बैठा होया, पान फकीरन के नसीहत से फरमाए। अब तवज्जो आए फकीरन के नसीहत से फरमाए त फकीरो 5 वक्त की नमाज पढ़ो, जिक्र कयो, अल्लाह की याद कयो, गुनाहन का तौबा कयो, बदी वाले रास्ते ले न वञो। पांजे फकीरन के पान नसीहत से फरमाए अल्लाह कंदो मरण जो टाइम ईंदो त इंशाअल्लाह अमा के कलमो नसीब थींदो। अल्लाह तौफीक दी त तहां के अची करे कलमो पढ़ाइबो। चो सुभान अल्लाह। एकड़ो फकीर वेठो के कच्चे जे इलाके जो, कच्छ जे इलाके जो ऋण कच्छ जो को फकीर हो, उन अर्ज कयो सोना, उन दिल में सोचो या अर्ज कयो सोना तमाम मरण जे टाइम ते कलमो पांजे मुरीदन की कीअं पढ़ाईंदो? उन दिल में ख्याल कयो त मां तमाम ऋण कच्छ जो आया, साईं पीर गोठ में दरगाह पीर गोठ में वेठो आ, त मरण जे टाइम ते साईं मूं वटि कीअं पहुचंदो, मूंखे कीअं अची कलमो पढ़ाईंदो? साईं फरमायो फकीर अब कच्छ मुंहिंजी हे आ, हथ अञा फकीर जो अॻिते आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। खुदा जो कसम आहे ये मकाम ईअं न मिलंदा आहिनि, ये मकाम तॾहिं मिलंदा आहिनि जॾहिं सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह जी शरीयत जो दर्स ॾिनो हुजे, सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह जी शरीयत सां वफ़ादारी कई हुजे। जॾहिं रसूलुल्लाह जी शरीयत सां वफ़ादारी कंदा आहिनि पोइ अल्लाह ताला इन्हनि खे मक़ाम विलायत अता फरमाईंदो आहे। इन तरीके से हजरत सैयदना ख्वाजा नक्शबंद रज़ी अल्लाह ताला नो सदन जी हिकड़ी मुरीदानी हुई ऐं पाण वॾा चोटी जा आलिम। सुभान अल्लाह। आलिम वली कामिल अदा जॾहिं शरीयत ते अमल थिए त पोइ अल्लाह इहा ताक़त बि अता फरमाईंदो आहे। हिकड़ी औरत बदकार सदन जी हथ ते बैत करे तौबा ताइब थी करे मुरीदानी बणी वई ऐं हिकड़े जाड़े उन जे मथा मुश्किल आई, कंहिं जाइ ते उहा औरत फंसी वई, कंहिं बदकार जे हथ अची वई त उन औरत उन चौबारे ते उन जगह ते चढ़ी हेठ टप्पो ॾिनो ऐं टप्पो जी ॾिनो त हज़रत ख्वाजा नक्शबंद रज़ी अल्लाह ताला अन्हो जेको आहे सो जेको अची करे उन खे बचायो अल्लाह जी ॾिनल ताक़त सां, अल्लाह जी ॾिनल कुदरत सां। जॾहिं उन फ़कीराणी पंहिंजी मुरीदानी खे बचायई त फ़कीराणी सवाल कयो सोना अवां एतिरो पंध परे कीअं पहुची वियो ऐं अवां कहिड़े टाइम उतो रवाना थिया हो? पाण फरमायो फारसी जे अंदर उनजो तर्जुमो इहो आहे। पाण फरमायो अम्मा जेडी मां तू चौबारे को किरण लगे मां उतो पंहिंजे बुखारे को हलण लॻुसि। ॾाढा चओ सुभान अल्लाह।
तो हिन चौबारे को हलिया असा बुखारे को हलिया हो ओ मुझा अजीज जदे आलिम रसूलुल्लाह जी शरीयत जो आलिम हुजे ऐं अल्लाह जे शरीयत जे हुक्मन जे मुताबिक अमल कंदड़ हुजे मुस्तफा जी शरीयत जो आमिल हुजे वो अल्लाह ताला ए फासला मिटाए छॾींदो आ ए फासला सवाई असां जे लाइ हूंदा आहिनि वो अल्लाह ताला उन्हनि खे इहो मक़ाम अता फरमाईंदो आ जो माण्हू जेतिरो परे हुजे मुरीद जेतिरो परे हुजे सिर्फ सजड़ो करे त अल्लाह ताला उन्हनि खे ताक़त अता फरमाईंदो पहुची करे मदद फरमाईंदो आहे अल्लाह ताला जी हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस कुदसिया अल्लाह ताला जी हबीब फरमायो अल्लाह ताला इरशाद तो फरमाए तो जे मुझे वली सा दुश्मनी रखी बुग़्ज़ रखियो आज़ादहू बिल हर्ब अल्लाह से फरमाया मैं उनसा ऐलान जंग तो कया उहे वली मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी साहब रहमतुल्लाह ताला अलैह जी कब्र ते करोड़ों रहमत नाज़िल फरमाए छो सुभान अल्लाह पाण फरमाइंदा आया कि जदे असा स्टेज ते वेही करे या कोई आलिम सगोर अला इन्ना औलिया अल्लाह वाली आयत पढ़ंदो आ ना तो पोते को जाहिल जट पांजे पाण की पीर सदाइण वारो अब मां सभिन जे बारे में नथो चवां जेके जाहिल आहिन लेकिन हकीकत ई आहे त जेको जाहिल हुजे बुजुर्ग आलिम वली थी कोन थो सके त पीर थी कोन थो सके जेके अल्लाह ताला रसूलुल्लाह जी शरीयत इल्म अता कयो हूंदो आ मुर्सा फरमाइना जदे असा स्टेज ते ये आयत पढ़ंदा हो ना अला इन्ना औलिया अल्लाह त पो वो जट वो जाहिल जो पांजी प्राण के बुजुर्ग सदाइंदो आ वो वरी जो को पांजे कालर के या पांजे कपड़न के ठाहींदे वरी ये सीट को वेंदो आ त माना इशारो कंदो आ त ये आयत आसान दे सुभान अल्लाह आयत जेका है सो आसान दे लाया पाण फरमायो ना ना ये आयत उनन जे लाया जेके दुनिया दाता गंज बख्श अली हजवेरी चाहती है ये आयत उनन जे लाया जेके दुनिया मोहम्मद राशिद रोजे गली चवंदी आ ये आयत उनन जे लाया जेके दुनिया लाल शहबाज कलंदर चवंदी आ ये आयत उनन जे लाया जेके अज दुनिया शाह अब्दुल लतीफ भिटाई चवंदी आ ये आयत उनन जे लाया जेके अज दुनिया गुलाम हुसैन शाह बुखारी कंबर वारो चवंदी आ ये आयत उनन जे लाया जिन्हनि सॼी ज़िंदगी मुस्तफा जी शरीयत जे इल्म के आम कयो आहे गिरामी गहराबा पांजे पान के बदलो पांजे पान अंदर तब्दीली पैदा कयो आलिमान सा ताल्लुक रखो आलिमान सा पांजे पान के जोड़ो वास्तो रखंदो तो इंशाअल्लाह कदे भी दुनिया में नाकाम न थींदो मुझे हबीब फरमायो पान फरमायो या आलिम थी या आलिम की खिदमत कर पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन का अलावा जेकरे बियो को कम करने ता हलाक थी वेंदे और मुझे अजीज जेकरे इल्म पढ़ी न सके आलिम न थी सके वक्त न रहो वक्त साथ न मिलो या तौफीक न मिली अब यो तो वक्त आहे ना बुजुर्गन जी खिदमत न करे सको था ना चो सुभान अल्लाह बस आखिरी गाल तमा के बुधा करे इजाजत चाहंदो दाढ़ा चो सुभान अल्लाह हजरत बिशर हाफी रज़ी अल्लाह ताला वक्त जो वडो चोटी जो बुजुर्ग गुजरियो आ ही गाल हजरत सैयदना दाता गंज बख्श अली हजवेरी जो लाडो पीर इमाम अबुल कासिम कुशैरी रज़ी अल्लाह ताला रिसाला कुशैरी जे अंदर ये गाल लिखी आ पान फरमाइन था हजरत सैयदना बिशर हाफी रज़ी अल्लाह ताला हिकरे जहाड़े ख्वाब दिठो चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह हजरत बिशर हाफी रज़ी अल्लाह ताला नो ख्वाब दिठो ख्वाब में चातो दिसे त मदीने जो ताजदार अब आप बुधंदा या थका हो बस आखिरी गाना पांजे ज़ौक़ के बरकरार रखो हजरत बिशर हाफी रज़ी अल्लाह ताला नो फरमाइन था मु एकड़ी रात ख्वाब दिठो मदीने जो ताजदार आमिना जो लाला मुझे ख्वाब में मुखे ज़ियारत कराइण दे लाइ तशरीफ वठी आया मुके फरमाइन था या बिशर ओ बिशर छा तो के खबर